जखमाबाद में अगवा थियल मुखी रहीम बख्श सूमरो के घर में कोहराम मतल है। संदस पुट जो छा चवण है उन हवाले से संदस गाल बोल कई है। SS न्यूज़ के रिपोर्टर राशिद बलोच। हाँ जी बिल्कुल। कंदकोट कश्मीर ज़िले का बाद में हाँ जैकाबाद में भी मानू अगवा थियण लगा। गोठ आमद मियाँ सूमरो जो रहवासी रहीम बख्श जो सूमरो आ उन्हीं के हिकिड़ो ॾींहुं अॻु जेको आहे त धाड़ेरनि पारां अगवा कयो वियो। उन्हीं के कचे ॾांहुं खणी विया आहिनि ऐं हाणे जेको आहे त उन्हीं जे वारसनि खां जेको आहे 50 लाख रुपयो जेको आहे भुंग तलब कई पियो वञे। इन सिलसिले में जेको रहीम बख्श जो जेको पुटु आहे उहो असां सां मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। उनजो वालिद साहिबु कीअं अगवा थी वियो ऐं वधीक छा था ॿुधायो। साईं तव्हां साईं ॿुधायो तव्हांजो वालिद साहिबु कीअं खणिजी वियो, तव्हां सां कीअं धाड़ेरनि राब्तो कयो? सही सुबह जो घरां निकितो चए मां वञा थो कम सां। बसि सॼो ॾींहुं हाणे हर को पंहिंजे कमकार में हुयो। राति जो वियासीं घर त घर न हुयो। फ़ोन बोन कईसीं, फ़ोन नंबर बंदि हुया। अॼु जीअं ई सुबुह थी ख़ैर जी त उन्हीं जे नंबर खां कॉल आई त असां तुंहिंजे पीउ खे अगवा कयो आहे त 5 ॾींहंनि जे अंदरि 50 लाख रुपए जो बंदोबस्तु कर, न त मारे करे टुकड़ा टुकड़ा करे फिटी करे वेंदासीं। मां चयो मां खाइण कान आहे त 50 लाख काॾो वञा मां। तव्हांजो कारोबार छा आहे? तव्हां कारोबार छा कंदा आहियो? त हुननि धाड़ेरनि पारां तव्हांखे हेॾी वॾी भुग तलब कई वियो आहे, तव्हां कीअं थींदो इहो? साईं अलाह में उमेदु आहे। जेको आहे त मां पाण इलेक्ट्रिशियन जो कारीगर आहियां, पखा वग़ैरह ठाहींदो आहियां। जेको आहे वालिद साहिबु असांजो रखण को कमु कंदो आहे, गुज़र सफ़र थींदो आहे। पुलिस ॾे विया हो? पुलिस तव्हांखे छा यकीन ॾियनि करे? पुलिस वारनि सां मिलियासीं, बसि उहे बि लॻा पिया आहिनि कमकार में, चवनि था अल्लाह मालिक आहे। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच, SS न्यूज़ TV जैकबाबाद।